डहकी जे मार्केट कमेटी जे चेयरमैन शहर जो दौरो करे दुकानदारन के रेट लिस्ट ते अमल करण जी हिदायत कई। डहकी में महंगाई ते ज़ाब्तो आणण लाइ चेयरमैन मार्केट कमेटी अब्दुल रज़ाक आरई पंहिंजे अमले ऐं शहर जे वापारियन सां गॾिजी दुकानदारन ऐं रेहड़ियन वारन रोज़ानी बुनियादन ते जारी कयल रेट लिस्ट मुताबिक खाधे पीते जूं शयूं विकिरो करण जी तंबीह कई। उन मौके ते चेयरमैन मार्केट कमेटी अब्दुल रज़ाक आरई चयो त सब्जी मंडीअ मां रोज़ जे बुनियाद ते अघ वठी अघ मुक़रर कया वेंदा आहिनि। पब्लिक खे हिकिड़ो मैसेज कन्वे कयूं था असां त जेकी बि ख़रीदारी करनि किरियाना ऐं सब्जी फ्रूट मुर्गी मच्छी अंडा का बि शइ जेकी आहे उन ते लिस्ट चेक करनि, लिस्ट जे हिसाब सां उनखे पैसा ॾियनि। जेकॾहिं रेट लिस्ट जे हिसाब सां पैसा नथो वठे उनको मथे वठे थो, असां रेट लिस्ट ते पंहिंजा नंबर ॾियूं था। जेको रेट लिस्ट न हणे उनखे बि पंहिंजो फाइन थींदो ऐं अवाम रेट लिस्ट को मथे पैसा न ॾे। चेयरमैन अवाम खे अपील कई त जंहिं दुकान ते अघ लिस्ट न हुजे उतां ख़रीदारी न कई वञे। हुन चयो त हथरादू महंगाई कंदड़नि खे दंड ऐं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk